शुरू थी वञे थी तो उहा ज़हननि खे मुतासिर करण लगे थी एस ताईं जो उनजो मिक़दार वधी वञण खां पोइ सॼे माशरे मंझि पखिड़िजी पंहिंजा ज़हरीला जरासीम मुंतक़िल करे मुख़्तलिफ़ सूरत में ज़ाहिर थी इंसानियत में ज़ुल्म बर्पा करे छॾे थी। इहो अॼुकल्ह जेको कुझु पियो थिए इहो छा आहे? पर वरी भी को फ़क़ीर चवे तो सहण वारे के जेकॾहिं सब्र अची वञे त चवण वारनि जी औकात ॿिनि टकनि जहिड़ी थी वेंदी। जे तव्हां में सेफ ऐं बर्दाश्त आहे, तव्हां में इंसानियत बाक़ी आहे त तव्हांखे चवण वारो ॿिनि टकनि जे बि बराबरि थी वेंदो। हू चवे तूं मन जो वातूं वराए वेह, हू पियो चवे तू उन सां इहो जुमला बद इखलाक़ी वारा तौहीन वारा तू चोई न पो तो मंझि इहा शइ ईंदी मन कोन पो तो मंझि उहा सेफ उहा बर्दाश्त उहा तो मंझि ईंदी पो तू उन इंसानियत वांगुरु थींदे जेके अल्लाह साईं खूबसूरत इंसान तौर पैदा कयो। पर आऊं वरी बि मुंहिंजे नौजवान खे चवां थो जेकी अॼुकल्ह तमामु सोशल मीडिया ते बि एक्टिव अॼु माशरो आहे, समाज आहे, अॼु छा पियो थिए उहो चवण खां पोइ माण्हू जेको नथो चई सघे उन जे लाइ को छा चवे तो भले मोर नच तूं जवानी अथई, भले मोर ही तुझी जवानी मस्ती आहे, भले तू नच, भले मोर नच तूं जवानी अथई, खबरदार दुनिया मकार अथई, पतन ताश वांगर जुआरी अथई। इतरे मना ठका थी न पत्र में हारजी वेंद पर मना ये वेंदी पतन ताश वांगर जुआरी अथई, ॾिसी हुसन हैदर कुछ वक़्त ला बेरहम दगाबाज शिकारी अथई। कुछ ॾींहंनि वारी जेको सूरत में कुछ मुंहुं मांडनि जे करे तुंहिंजी वेझो थींदा पोइ वरी तोखां भॼी वेंदा। बेरहम दगाबाज शिकारी अथई, पोइ केर कंहिंजो न थींदो आहे। हिते मोरनि मथां चोर आहिनि, वाजा रेज़न वापारी अथई, भले मोर नच तूं जवानी अथई, खबरदार दुनिया मकारी अथई, पतन ताश वांगर जुआरी अथई। ॾिसी हुसन हैदर कुछ वक़्त ला बेरहम दगाबाज शिकारी अथई, पोइ केर कंहिंजो न थींदो आहे। हिते मोरनि मथां चोर आहिनि, वाजा रेज़न वापारी अथई, भले मोर नच तूं जवानी अथई। केतिरा ॾींहं नचंदे इंसान थी इंसानियत वापरा महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो रहबर मंझि ही सभु आयतूं पंहिंजा खोले। इहा आहे इंसान जी सुञाणप, इंसान जी सुञाणप सवारी न आहे, इंसान जी सुञाणप ही वेस ही कपड़ा न आहिनि। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा खलीफ़तुल मोमिनीन बैतुल मक़दस फतेह थियण पियो वञे, पाण पिया वञनि पिया, गुलाम बि गॾु अथनि पर पाण मुंहिंजो माइदो कयो अथनि हेतिरा किलोमीटर आऊं सवारी कंदसि, हेतिरा किलोमीटर भला को हिते त वीचारनि खे पुठियां ॻाल्हियुनि में था विहारनि, सीउ हुजे ऊन्हारो हुजे गर्मी हुजे पर पुठियां जॻह पई आहे, पुठियां जेकी सीटूं ख़ाली पियनि पर भई पुठियां तूं डाले में न वेंदे मूंखे केरु चवंदो त आऊं भौता रहिया डाले में बि तूं खपी साईं मरां तो गर्मी आहे सीउ आहे मारे तो न कपिड़ो चए बाबा मूंखे कीअं ख़बर, मूंखे माण्हू खे कीअं ख़बर पए त भौतार पियो अचे, डाले में तूं मूंखे त खपी, मरे त भले वञे मरे बि तूं पुठियां वेह। पर हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला तॾहिं त बाबा ही मज़हब इस्लाम मन फैलियो।
अॼु बि पाण मतिलबु हेतिरा आहियूं पर पात्रनि जी ज़पट आहे पाण ते पाण ॼणो किथे हुनखे सुवार किथे वञी ऐं हुननि राहिबनि खे यहूदियुनि खे पंहिंजे किताबनि मंझां हुनखे अॻु में ई मालूमात हुई त जेको बैतुल मक़दस फ़तेह कंदो उहो पाण सुवार कोन हूंदो पर सुवार जी वात उनजे हथ में वरी सुवार हुनजो गुलाम हूंदो पर वरी माना विच में हुनखे ॿिया बि फिरी आया साईं हेॾी वॾे तव्हां फ़तेह बि तव्हां वञो तव्हांजे कपिड़नि खे चतियूं तव्हांजे इहे पात्र पेरनि वारा बूट फाटा पिया आहिनि तव्हां हेतिरा मरबा मीरनि ते तव्हां हाकम आहियो कुझु त साईं चई इहो परियां जेको पथर जी आहे न जो पहाड़ी अथो त इहो साम्हूं चई हिते मूं वीह उठियो मुंहिंजे पे किताब साईं पीउ जो नालो चई हिते मूं वीह उठियूं चाढ़ियूं उहे वीह उठियूं ऐं चाढ़े न सघे त उहे मूंखां भॼी वियूं पोइ मुंहिंजे बाबे मूंखे ॿ चमाट हुयूं पंहिंजे अखियुनि में पाणी पियो वहे चई इहे त मूंखे महबूब करीम सलाह वसलम इंसान कयो असां वटि उन वक़्तु इंसानियत हुई किथे अरब वटि असांखे त उन रहमत आलमीन इंसान कयो अॼु उमिरि फारूक हेतिरनि मुरबा मीलनि ते को अॻुवाणी पियो करे पर इंसाफ़ करण आहे अॼु उहो इंसाफ़ उन सां मोहबत असीं चऊं था नारा त हणूं था पर जॾहिं इंसाफ़ जी ॻाल्हि थी अचे त पहिरीं पेट पंहिंजो माना असां उन्हनि जी पैरवी त कोन पिया वञनि कयूं असां उन्हनि जी पैरवी त कोन था कयूं असां त चऊं था नारो त हणूं था पर पैरवी त कोन था कयूं हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह वारे सदाकत किथे असां उहा पैरवी असां कोन कई हज़रत उस्मान जी सखावत किथे अली साईं जी बहादुरी किथे असां उन्हनि सभिनी असां हिननि अलाह जे वलियुनि वारी बि तालीमात छॾे ॾिनी हाणे असां ख़लीफ़ा बि अहिड़ा था करियूं जेको माल ॾे जजल से बि अहिड़े में वञूं था जेको अॻु में फीस ॾे नात ख़्वान बि अहिड़ा था आहिनि जेको 40-40 50-50 हज़ार पहिरीं वठनि था हीअ वीचारा जेकी फ़क़ीर आहिनि पर हिन खे अञा ॿुधो ई कोन था तव्हांखे त उहो ढम 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 वारा खपनि उहे 40 हज़ार ऐं तव्हांखे वाइसनि वारो उहो खपे जो घटि में घटि बि 1.5 लख लख सवा लख जे अंदरि पैसा वठे प्रोटोकॉल बि हुजे स्टेटस बि हुजे सो इंसानियत हाणे किरदार खे तव्हां ॾिसो इख़लाक़ खे